ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। महात्मा प्रकृति तीर्थनिवेसियां निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। मिठा मिठा श्री बाबा मुझे कम वाला सुनता मुझे रिश्तेदार बाबा चवंदा कि हाणे जॾहिं बि हिक ॿिए सां मिलो था, हिक ॿिए सां मिलो था, घर में बि मिलंदा आहियो त कॾहिं ॿाहिरि वेंदा आहियो त बि मिलंदा आहियो। घर में भी जेतिरा भी तव्हांजा फैमिली मेंबर्स आहिनि, परिवार में रहण वारी आत्माएं, उन्हनि खे उन्हनि जा गुण ॾिसी करे गुण ई वर्णन करो। त हिन सां छा थींदो? गुण ॾिसण वारी अख बंदि थी वेंदी। बाबा चवंदा ॾिसो, माण्हू अगरि भाॼी वठण वञे या कोई चीज वठण वञे त उते कुझु ख़राब चीज बि हूंदियूं आहिनि, सुठियूं बि हूंदियूं आहिनि। त माण्हू छा उते अगरि ख़राब चीजूं हूंदियूं त उहे उते जेके सुठी चीजूं हूंदियूं उनखे न खणींदा। त उहो ई अगरि असां इहे ॻाल्हि असां हिक ॿिए जे लाइ बि सम्झूं, मनुष्य आत्मा हिक ॿिए जे लाइ बि सम्झे, चाहे घर में आहे या ॿाहिरि। अगरि असां घर में बि हिक ॿिए जा गुण ॾिसी करे कमु कढंदासीं ऐं मिठो ॻाल्हायूं। माण्हू कोई बि कुझु ग़लती कंदो न त हुन सां ऊची आवाज़ सां सुठी रीति न ॻाल्हाईंदो। ऐं माफ़ी हुजे या कोई बि हुजे हुनखे डांटे करे त हुनजी हुन अवगुण खे ॾिसी ॾिसी पोइ हुनखे डांटदा मारदा, पोइ हुन ॿियो जेका सुठा गुण अथव हुननि सां कमु बि कढंदा। लेकिन बुराइनि जे कारण अख ॾेखारण, ॾाकण करण, लेकिन असां गुण ॾिसी करे गुणनि जो ई वर्णन करे हुननि जे हिसाब सां ई अगरि असां हुननि सां हलंदासीं त अवगुण नज़र ई न ईंदा। माण्हू हिक ॿिए सां बि मिले थो। हाणे कई ॿाहिरि वारो नल ठीकु करण वारो या कोई बि ठीकु करण वारो तव्हां हुन सां कमु कढंदव। भाॼी विकण वारो में 100 बुरायूं हूंदियूं, खीर विकिणण वारे में 100 बुरायूं हूंदियूं, दुकानदार में 100 बुरायूं हूंदियूं, लेकिन तव्हां हुन समय हुन सां कहिड़ो छा ॾिसी करे हुन सां कमु कंदव? हिन करे मेरी भाॼी विकणी है, हिन खां खीर वठिणो आहे, खीर विकिणी त सुठो कमु करे थो। इन सुठे रीति हलाईंदा आहिनि। हिन सां हुनजी बुराई कोई तव्हांखे ॿुधाए छॾे त बि तव्हां बुराइनि खे न ॾिसी करे पासा थींदा, सभु कम कढी करे ॾिसो। त उहे असां घर वारनि सां बि अगरि घर वारनि जी ज़िमेवारी हूंदी आहे कि कंहिंमें कोई बुराई आहे त हुनखे हुनजे लाइ शिक्षा ॾियनि। पर हिकु बार ॾेई ॾियो त थोरो इंतज़ारु करो जेसि ताईं ठीकु थिए। हुनखे शक्ति ॾियो, हुनजे लाइ हुनजी मदद करो। हे त हाणे चए त हाणे ठीकु थिए, हाणे की ग़लती कई हुनखे शिक्षा ॾियो, हाणे हुनजी सुठी ॻाल्हि जेकी बि आहे उहो ध्यान में रखी करे हुन सां कमु प्यार सां ॻाल्हायो। उहो प्यार सां ॻाल्हाईंदा, सुठी जेकी ॻाल्हि आहे हुनजी शिक्षा ॾींदा हो त ऐं पोइ जॾहिं उहा नॉर्मल थी वेंदो त तव्हां हुनखे हुनजी बुराई जे लाइ बि शिक्षा ॾेई सघंदा आहियो। पर माण्हू जंहिं हुनखे केतिरो बार सम्झायूं थकिजी रहे, लेकिन जेसि ताईं उहो बुराई वञे हिनमें थकण थोरी आहे। तव्हां थको था सॼो ॾींहुं हुनजी बुराई सोचो था, सॼो ॾींहुं सोचो था हिनजी बुराई कीअं ख़तमु थींदी, कीअं अॻियां वधंदो, कीअं छा थींदो। तव्हां थको था पंहिंजे सोचण जे कारण। उहो थोरी तव्हांखे टकाए थो, बार बार उहो कमु थोरी थो करे, बार बार उहो कमु करे ई नथो। हाणे सूर्य बि सुबुह जो रोशनी ॾींदो आहे त सुठो लॻंदो आहे, लेकिन ॾींहं जो ॾाढो तपी वेंदो आहे
लेकिन असां सोचां कि सूर्य निकिरे ई न, सिर्फ ॾींहं जो तपत हूंदो उन समय असां पंहिंजी सेफ्टी कंदा आहियूं, बाक़ी समय सुठो आहे न सूर्य। जेका भी मनुष्य आत्मा है ना, उनमें ॾाढी सारी सुठी आदतें हूंदियूं आहिनि, लेकिन असां उन्हनि जी बुराइयुनि जे बारे में सोचंदा आहियूं, वर्णन कंदा आहियूं, त असांखे उन्हनि जी अच्छाई नज़र ईंदी हुई, सम्झ में ईंदी हुई भी वो असां बुद्धि में सोचे न सघंदा आहियूं। बसि उन्हनि जी बुराई जे बारे में सोचंदा आहियूं त इहे ठीकु थींदो, ईअं थींदो, त तव्हां मथो भारी थी वेंदो, तव्हां क्रोध करण लॻी वेंदा आहियो, तव्हां हिक ॿिए खे उल्टा सुल्टा शब्द चवण लॻी वेंदा। सच बाबा सची चवनि था, जीअं तव्हां ॿाहिरि कपिड़ा ख़रीदण था वञो, भाॼियूं, ॿियनि माण्हुनि सां संबंध में अचो त उन्हनि जी विशेषता ई ॾिसो था न, हूअं ई घर गृहस्थी में रहंदे हुए हिक ॿिए सां संबंध निभाईंदे हुए भी विशेषता ई बाबा जी कहा कि हाणे असांजी टी अख भॻवान खोली अथई, असांजी टी अख भॻवान खोली अथई, ये ज्ञान ॾेई कृष्ण परमात्मा जो ये ज्ञान सुठी रीति ॿुधंदासीं, सम्झंदासीं, जीवन में धारण करे हलंदासीं त असांखे परमात्मा जी याद में रही करे असांजी सम्झ वधंदी आहे। मतलब समझदार, जीअं आत्मा खे सम्झ हूंदी आहे न कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान जीअं आत्मा में हूंदो न, हुनखे हुनजी टी अख खुलियल हूंदी त उहो सम्झ सां कमु कंदो न। हिन समय न त असां आत्मा ख़ुदि खे ॼाणंदा आहियूं, न पंहिंजे बाप परमात्मा खे ॼाणंदा आहियूं, न असां सृष्टि चक्र खे ॼाणूं था, त असांजी टी अख बंदि आहिनि। त बाबा चवंदा कि हाणे मां तव्हांजी टी अख खोलां थो, जेतिरो जेतिरो असां हिन ज्ञान खे ॿुधंदासीं, सम्झंदासीं ऐं हुनखे जीवन में धारण करे हलंदासीं त असांजी सम्झ वारी टी अख खुलंदी आहे। अगर असां जीवन में ज्ञान ॿुधी करे भी परिवर्तन न लाईंदासीं त जीअं गुरुदेव भी सुम्ही पिया आहिनि, त बाबा चए शंकर जी टी अख न हुई, कंहिंजी टी अख हूंदी न, ये तो सम्झ हूंदी, मतलब जेतिरी असांजे जीवन में सम्झ सुठी थींदी वेंदी ओतिरो असांजी टी अख खुलंदी वेंदी। ॿियो बाबा हाणे चवनि था कि भक्ति में माण्हू मूंखे चवंदा हुया कि भॻवान सर्वव्यापी, भॻवान कण कण में आहे, सचमुच अवतार वठंदो आहे, सभिनि में भॻवान ई भॻवान। हाणे सभिनि में अगरि भॻवान ई आहे त तव्हां सॾु कंहिंखे था करो, सभिनि में भॻवान आहे त सभी भॻवान खे चईंदा न, उहो माता पिता आहे असांजो। अगर सभी सभी में भगवान है तो सभी मापी थी है, सभी मापी थी है ना। अगर में सभी में भगवान है तो भगवान के तो चाहिए तो माता पिता से बालक समझा तब वो अच्छा सब पी थी है, लेकिन मानो तो हिंदू मुस्लिम भाव, लेकिन अगर सभी में भगवान है तो भगवान तब पी थी ना, भावा की सभी सभी बताए अगर सभी में भगवान आए, गुरु संत सन्यासी में भी भगवान है, तामे भी भगवान है, पता है गुरु श्रद्धा करो, पता भक्ति की निजिला करो। मानो जाए तो मुझे निर्गुण आ रहे में कोई गुण ना है, मतलब असांखे कोई गुण ना है। अगर तव्हां कोई गुण न आहे, कोई अकुल न आहे त तव्हांखे पंहिंजी विशेषताउनि जो जेको अहंकार आहे जेको तव्हांजी किथां आहे, तव्हां चओ था मुंहिंजे निर्गुण वारे में कोई गुण आहे, उहो त असांजे कोई गुण ई न आहे, कोई विशेषता ई न आहे। अगरि असांखे कोई विशेषता कोई गुण आहे बि, सुठी रोटी ठाहिण जो, संबंध निभाइण जो,
तो मतलब ये भगवान जो मंजू ना मोट तो कुछ आई न जॾहिं सम्झंदासीं न तॾहिं असांजो अहंकार खत्म थींदो ऐं तॾहिं असांजो अहंकार बि खत्म थींदो ऐं असां भगवान जा ई गुण स्वयं में अनुभव करे करे ॾाढो निर्माण रीति सां हलंदासीं। त निर्माण रीति निरहंकारी पन कॾहिं ईंदो जॾहिं असां प्रैक्टिकल में सम्झंदासीं कि सभु भगवान जो आहे मुंहिंजो न आहे। गुण संस्कार ॿार कंहिंजो होशियार आहे, कंहिंजा ॿार होशियार आहिनि, कंहिंजा माउ पीउ सुठा आहिनि, कंहिंजो संबंधी सुठा आहिनि, कंहिं वटि धन संपत्ति आहे, सीधी में त अहंकार अची वेंदो। लेकिन आप चओ था मां कामी क्रोधी लोभी हुई अहंकारी मुझे निर्गुण हारे में कोई गुण न आहे, तव्हां तो सुठा आहियो ई न। अगर कामी को सच्चाई भी आ तो वो कंहिंजी आहे परमात्मा जी, वो अहंकार था। कुल न आहे कि असां सुठी पढ़ाई लिखाई करे या सुठो धंधो करे सुठो कमाई करे सघूं, छोजे मुझे निर्गुण वारे में कोई गुण न आहे, असां कामी क्रोधी लोभी हुई अहंकारी। मतलब ये सब कमाईंदा कंहिंजी शक्ति सां, परमात्मा जी शक्ति सां। जीवन में अगर कोई गुण भी आहिनि, कोई सुठा संस्कार भी आहिनि, लेकिन बाबा चवनि तो हर ॻाल्हि अगर सम्झी करे चईंदा, हिन ॻाल्हि खे अगर तव्हां सम्झो चऊं था मुझ निर्गुण वारे में कोई गुण न आहे त पोइ मूं में एतिरो अकुल आहे, मां हिन में होशियार आहियां, मुंहिंजी छो न मञनि, मां त एॾो सुठो सभिनि खे ॿुधाईंदी आहियां, एॾो सुठो राय सलाह ॾींदी आहियां, मुंहिंजी छो न वञनि, मूंखे छो न अॻियां कई। असांजो कुझु आहे ई न, भॻवान जो ई आहे त भॻवान जी मर्ज़ी, भगवान जी विशेषताएं असां में आहिनि। भगवान खे जंहिंजी बि विशेषता कम में लगाइणी हूंदी लॻाईंदनि में अहंकार थियनि, हिनमें गुस्सो थो कनि। ॾिसो हिते कुझु लाइन थी, अगरि असां माण्हू इहे जपजी साहिब सुखमनी पढ़े थो, ग्रंथ शास्त्र पढ़े थो, गीता जा भी कई ॻाल्हियूं आहिनि त हिकु हिकु ॻाल्हि सम्झो। जॾहिं गीता में कृष्ण अगरि गीता कृष्ण ॻाए थी तो चए तो मां प्रकृति जो आधार वठी आयो। समझदार व्यक्ति गीता पढ़ण वारो तो चईंदो न भई कृष्ण खे त खुद जी प्रकृति असल त केरु इहे चए थो कि मां प्रकृति जो आधार वठी आहियां। हे त गीता कृष्ण ॿुधाई ई न, कृष्ण वटि त खुद जी प्रकृति अथसि, केरु तो ॿुधाए सघे गीता जो। हर एक ज्ञान हर एक ग्रंथ शास्त्र में सत्य आहे। नमक जेतिरो अटो अटे में नमक विझंदा आहियूं न ओतिरो सत्य सभिनि में आहे न आहे न। लेकिन माण्हू शांति सां वेही करे हुनजो अर्थ कढे न हिकु हिकु जो, त हुन अर्थ खे सम्झी करे जॾहिं उहो जीवन में धारण कंदो न तॾहिं हुनजी कीअं अख खुलंदी, सम्झो अॼु अख खुलंदी। जेकर तव्हां समझो जी अख खोलती है, मतलब जी अख खोलती है तो जीवन में सुख शांति प्राप्त करना है, ताकि जीवन में सुख शांति खुशी मिलती। अगर ऐसा समझो नथा, जो भी था पढ़ोता है बुद्धोता करता समझो नथा, जीवन में धारण नथा करो, ये तो सिर्फ कन्नन सा बुद्धोता, लेकिन तव्हांजो दिमाग सुम पियो, दिमाग हेॾे होॾे भटके। वो माण्हू चईंदा न हे अंधनि जी लाठी भॻवान। हिन समय सभिनि वटि ॿ अखियूं आहिनि, ज्यादा माण्हू वटि आहिनि, त जे वटि अखियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे बि भॻवान उहो बि भॻवान जे लाइ गीत ॻाईंदा आहिनि कि हे अंधनि जी लाठी भॻवान असांखे अची करे राह ॾेखारे। त असांजी कहिड़ी अख बंदि आहे? असांजी सम्झ जी अख बंदि आहे, जेकी बुद्धि आहे न उनखे असांजी ॿुधी अख हूंदी आहे उहो बंदि आहे, ऐं उहो जेसि ताईं न खुलंदी जेसि ताईं असां हर हिकु ॻाल्हि खे सम्झंदासीं न। अॼु माण्हू ॾिसो नंढी सी ॻाल्हि आहे ॾाढी वॾी, लेकिन अगरि असां इहे ग्रंथ शास्त्र पढ़ूं था, सत्संग कीर्तन ॿुधो था,
अगर तव्हांखे तव्हांजो साईं गुरु या ग्रंथ शास्त्रनि में लिखल आहे भगवान सर्वव्यापी आहे, कण कण में तामे में, अगर तव्हांखे सम्झ हूंदी त तव्हां पुछी सघंदा न या मन में वीचार कंदव कि भगवान सर्वव्यापी आहे त मां कंहिंजी पूजा थी करां, मां कंहिंखे यादि थी करां, त कण कण में जो चीज कण कण में हूंदी आहे हुनखे यादि कबो असां। अगर भगवान सर्वव्यापी आहे, भगवान तामे में आहे, मूंखे कॾहिं दुख थियण ई न खपे। असां हिक ॿिए जी कॾहिं ज्ञानी न करूं, कहिड़ो मारो कुटण न, विकार बुराइनि में न वञूं। भगवान त अहिंसक आहे, तो त कॾहिं न हिंसा कंदो न सिखाईंदो, तो त सदा शांति जो सागर, प्रेम जो सागर, आनंद जो सागर, सुख शांति जो सागर आहे। अगर भगवान सर्वव्यापी आहे पोइ त दुनिया में सुख शांति कुछ भी हुजणी खपे, पोइ त दुनिया में भगवान की कोई सॾ न करे। अगर तव्हां हिकु ॻाल्हि सम्झो त ॿुधी करे न हा भई वॾो संत थो ॿुधाए, लेकिन छा थो ॿुधाए हुनजो अर्थ सम्झो। तव्हांमें एतिरो शक्ति आहे, एतिरो परमात्मा जे मथां अधिकार आहे, हुनजा ॿार आहे, भले परमात्मा चवंदो आहे न दुनिया में वॾो संत बि चए न कि भगवान का कण कण में आहे, त तव्हांखे तव्हां परमात्मा जा ॿार आहियो, तव्हां उन्हनि खे चई सघंदा आहियो कि भगवान सर्वव्यापी आहे त असां कंहिंखे न सॾ कयूं, भगवान सर्वव्यापी आहे त असां दुखी छो आहियूं। लेकिन माण्हू सम्झनि नथा, माण्हू जुझनि था, न हिन वॾो संत गुरु चए थो सर्वव्यापी आहे मतलब आहे, मतलब कुछ उल्टो सुल्टो क्रोध कंदो, कुछ उल्टो सुल्टो चई सघंदो, मतलब संगत असांखे डांटदी, असांखे कढी सघंदी। गप सां बि कई माण्हू सत कंदा आहिनि, हा हा कंदा आहिनि, पर हा कीअं करूं असां? तव्हांखे कीअं परमात्मा जो सभिनि खे सुख ॾियण वारो, शांति ॾियण वारो, सभिनि खे ख़ुशियूं ॾियण वारो, स्वर्ग जी सुख जी दुनिया ठाहिण वारो, अगर हिन दुनिया जो वॾो संत सन्यासी बि चए भगवान असां में तामे आहे, त तव्हांजो पीउ जंहिंजे शरीर में आहे उहो दुखी थी सघंदो आहे छा? तव्हांजो पीउ परमात्मा जी दुनिया में आहे, हुनमें विकार बुराई थी सघंदा आहिनि, सम्झो त सही। तव्हांजो पीउ अगरि हिन दुनिया जी कण कण में आहे त हिन दुनिया जी हर चीज असांखे सुख ॾे, हर चीज असांखे सुख, त असां बिना सम्झे बसि हुनजी हुन पोजीशन, हुनजे हुन वॾे मर्तबे खे ॾिसी चुप था आहियूं। ठीकु आहे, भले न चओ, लेकिन कम से कम ख़ुदि जो सम्झो कि न ये सही न आहे। परमात्मा जो ॿार, परमात्मा असांखे एॾी वॾी अथॉरिटी ॾे थो कि जो चीज ग़लति आहे उहो तव्हां न मञो, तव्हां ॿुधी त सभिनि खे आहे, परमात्मा चए मां बि तव्हांखे जो ॿुधायां त उहो बि सम्झो, तव्हांखे ॿुधी था अथव। हाणे भॻवान त चए थो मां सर्वव्यापी न आहियां, तव्हां बि चओ था मां भॻवान सर्वव्यापी आहियां, कूड़ था ॻाल्हायो। हाणे तव्हांजी ॿुधी छा थी चए कि भगवान सर्वव्यापी आहे या न आहे, भगवान असां में आहे या न आहे, भगवान कण कण में आहे या न आहे। त पंहिंजी बुद्धि जो सम्झो न ही ॻाल्हि सही आहे या न आहे, न आहे त न आहे, त कोई वॾो बि चए न आहे त न आहे, हिन में छा थी, जरूरी थोड़ी कोई चीज ग़लति आहे, वॾा माण्हू चवनि न सही आहे त उहो सही थी, न आहे त न आहे, ख़ुदि बि मञो, ॿियनि खे बि चओ न असांजे लाइ त सर्वव्यापी न आहे, तव्हांजे लाइ आहे त आहे, छो त न मञो, ॿियनि ॻाल्हियुनि जे लाइ त फटाफट था चओ न असां न कंदासीं। त जो चीज अगरि असांजे भॻवान जे लाइ, असांजे पीउ जे लाइ कोई चईंदो, तव्हांखे कोई बि चए भॻवान मूंखां ॾाढो बुरो पियो, तव्हांखे अथॉरिटी आहे न
कि भाई भगवान का असांजो पिया हुआ तो कीअं पूरो कयो, त हुनखे चई सघंदा आहियो भगवान न पूरो कई, असांजे कर्मनि अनुसार सां दुख पातो। अॼु तव्हांजे देहदारी माफ़ी जे लाइ कोई चए तव्हांजे माफ़ी असांखे दुखी कयो अथई, परेशान कयो अथई, ईअं कयो अथई, त पंहिंजी माफ़ी जे लाइ देहदारी माफ़ी जे लाइ माण्हू चईंदो न हुननि थोरी कुझु कयो ईअं हूअं। तव्हांजी माफ़ी संबंधी जे लाइ चई त हुननि जे लाइ त तव्हां घटि था रहो की न असांजी माफ़ी ॾाढा सुठा आहिनि, हुननि कुझु न कयो, तव्हांजी ग़लती आहे ईअं हूअं। त तव्हां असांजी आत्मा जो बि परमात्मा हुनजे लाइ माण्हू चवंदो कि भगवान असांखे दुख ॾिनई, ॾाढो बुरो कयईं, भगवान ईअं कयईं ईअं कयईं, तव्हां हुननि जे लाइ न चई सघंदा आहियो कि भगवान थोरी कुझु कयईं। केरु चई सघंदो? जेको परमात्मा खे पंहिंजो पीउ मञंदो। अॼु तव्हां भगवान खे पंहिंजो सर्व संबंधी मञो नथा, जॾहिं तव्हांखे भगवान जे लाइ भगवान जे लाइ कोई कुझु बि चए थो, भगवान अहिड़ो अहिड़ो ईअं कयईं, त तव्हां बि चयो था भगवान केॾो बुरो कयईं वीचारी। पर तव्हां सम्झो त सही, चओ छा था? समझी सां जो चईंदा आहिनि हुनजे कारण सां पापात्मा थिया आहिनि। हाणे परमात्मा असांजी टी अख खोलण आयो आहे, असांखे सम्झ ॾियण आयो आहे कि मूंखे तव्हां कुझु बि चओ त सोचे सम्झी करे था। जॾहिं चओ था असांखे कोई गुण न आहे, त अगरि असांखे गुण आहे, शक्तियूं आहिनि बि, ही सभु परमात्मा जूं आहिनि, मुंहिंजियूं न आहिनि। जे हुन असांखे ॾिनी अथई नसीबे पाठ हुजे। अच्छा मीठे मीठे सिकले के ॿारनि खे थी माता बाप दादा जो यादि कया गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सुसबेन, रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता बाप दादा खे यादि कया गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान अनुशासन से हर कार्य करने वाला सफलता मूर्त विशेषात्मा। जो ॿार हर शासन से वेही करे हर तरह कार्य कंदा आहिनि, उन्हनि जी निर्णय शक्ति सुठी हूंदी। हर शासन मतिलबु हंस छा कंदो, मोती सिकंदो आहे, कंकड़ छॾंदो। त असांजी बि बुद्धि एॾी सुठी हुजणी खपे कि सुबुह खां राति असां जंहिंजे बि संपर्क में अचूं हुननि जी विशेषता ॾिसूं ऐं अवगुणनि खे न ॾिसूं, तॾहिं असां सही निर्णय करे सघंदासीं। इन करे जो बि कार्य कंदा आहियो हुनमें विशेषता समायल हूंदी आहे। हर माण्हू में बि कार्य हूंदी। कुर्सी ते वेही करे कार्य कंदा आहियूं, बुद्धि न हंस आसन ते वेठी हुजे त लौकिक कार्य सां बि आत्माउनि खे स्नेह ऐं शक्ति मिलंदी रहंदी। अगरि असांजी बुद्धि शुद्ध हूंदी, सुठी हूंदी न, त असां द्वारा माण्हुनि खे स्नेह बि मिलंदो, शक्ति बि मिलंदी। छोकी असां हंस बुद्धि सुठी बुद्धि द्वारा सभिनि जी विशेषता ॾिसूं था, वर्णन था करूं त ॿियनि खे बि सुठो लॻंदो, शक्ति बि मिलंदी। हर कार्य जंहिं ते सफल थींदो वेंदो। त स्वयं खे हंस आसन ते विराजमान विशेष आत्मा समझी करे कोई भी कार्य करो, सफलता मूर्त। स्वभाव जे टक्कर सां बचण जे लाइ पंहिंजी बुद्धि दृष्टि वाणी खे सरल ठाहे। गृहस्थी में संबंध संपर्क में ईंदा आहिनि, हिक ॿिए जे स्वभाव संस्कारनि सां टक्कर थींदो आहे जे अंदर, हुन सां बचण ॾे असांजो कंहिंसां स्वभाव संस्कारनि जे करे टक्कर न थिए। हुनजे लाइ पंहिंजी बुद्धि खे, पंहिंजी दृष्टि खे, पंहिंजी वाणी खे सरल ठाहे, इजी ठाहे। असांजी बुद्धि में बि सदा हल्को बन रहे, असांजे ॾिसण जो तरीक़ो बि असां पंहिंजी सम्झ बुद्धि सम्झ सां हर हिकु ॻाल्हि ॾिसूं सम्झ। असांजी वाणी बि ॾाढी चइजे। अॼुकल्ह ॾिसो माण्हू ॿार थोरो बि कुझु कंदा आहिनि
समाप्ति संबंधी जी वाणी केड़ी खराब होगी, चाहे नंढो हूंदो कोई नूंहं हूंदी। अॼुकल्ह त माण्हू नंढा भी चईंदी आहिनि नूंहं खे बि, लेकिन सभी काथे काथे आहे किंजी वाणी में ॾाढो तिखोपन हूंदो, किंजी दृष्टि ॾाढी खराब हूंदी, सम्झ ॾाढी खराब हूंदी। स्वभाव संस्कारन में टक्कर थी वेंदी आहे न, तॾहिं त दुनिया में जीवन में लड़ाई झगड़ा थींदा। तो स्वभाव संस्कार की टक्कर सां बचण लाइ पंहिंजी बुद्धि दृष्टि वाणी खे सरल ठाहे। ओम शांति। बाबा खे यादि करो।